घोटकी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त घोटकी जे वकील बिरादरी ऐं शहरियुनि जी महिनत रंग लाथो आहे। घोटकी रेलवे स्टेशन ते शालीमार एक्सप्रेस जो स्टाफ बहाल थी वियो आहे। वापारियुनि ऐं शहरियुनि में ख़ुशी जी लहर पखिड़िजी वई आहे। घोटकी जे वकील बिरादरी ऐं शहरियुनि जी महिनत रंग लाथो आहे। घोटकी रेलवे स्टेशन ते शालीमार एक्सप्रेस जो अप ऐं डाउन स्टाफ बहाल थी वियो आहे। इन मौके ते शालीमार एक्सप्रेस जो घोटकी रेलवे स्टेशन पहुचण ते स्टेशन मास्टर इसहाक, बुकिंग चीफ जफर अली, दायो TCR असदुल्ला मलिक, बुकिंग क्लार्क रफ़ी कलोड़ो, रियाज घोटो, सीनियर सहाफ़ी जफर अहमद सिद्दीकी, मज़र सिद्दीकी, कदीर अहमद सिद्दीकी, शहरिन अब्दुल रशीद लाखो ऐं ॿियनि शानदार इस्तक़बाल कयो आहे। इन मौके ते घोटकी रेलवे स्टेशन जे ऑफिसरनि, शहरियुनि, शालीमार एक्सप्रेस जे ड्राइवर ऐं ॿियनि अमले खे गुलनि जा हार ऐं सिंधी टोपियूं पेश कयूं आहिनि। इन मौके ते घोटकी जे शहरियुनि ऐं रेलवे जे आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त रहमान बाबा एक्सप्रेस खे बि घोटकी रेलवे स्टेशन ते रोकियो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।